तकरारी किनार ठहण ख़िलाफ़ संत तरक़ी पसंद पार्टी जे रंधण खां मेहड़ ताईं रैली। डॉक्टर कादिर मक्सी ख़िताब कयो। मेहड़ में संत तरक़ी पसंद पार्टी पारां सिंधु दरिया ते 6 तकरारी किनार ठहण वारे मंसूबे ख़िलाफ़ कयल मुहिम जे सिलसिले में जागृता मुहिम जो क़ाफ़िलो संत तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी जे अॻवानी में रंधण खां सिटी होटल मेहड़ पहुतो, जिते शानदार इस्तक़बाल कयो वियो। घंटाघर चौक ते जलसे आम खे ख़िताब कंदे डॉक्टर कादिर मक्सी चयो त कारपोरेट प्लानिंग ज़रिए सिंध जे ज़मीननि ते कब्ज़े, सिंधु दरिया मां 6 किनार कढी सिंध खे सुकाइण जी साज़िश ख़िलाफ़ जागृता मुहिम हलाए करे सिंध जे हर शहर में एहतिजाज कंदासीं। वफ़ाक़ पारां सिंधु दरिया मां 6 किनारनि जो सिंध जे सरसब्ज़ आबाद ज़मीननि पंजर बणाइण क़ौमी वजूद ते हमलो जो मंसूबो जोड़ियो आहे, जंहिंखे सिंधी क़ौम रद्द करे चुको आहे। सिंध जे हर शहर बदामनी उरूज ते क़बीलाई जहिड़ा इलाइक़नि में सिंध सुकाइण ख़िलाफ़ 24 फरवरी हैदर चौक हैदराबाद में अवामी रेफरेंडम कयो वेंदो। किनार समूरा नामंज़ूर सिंध जे ज़मीननि ते कारपोरेट जे नाले में कब्ज़े ख़िलाफ़ नामंज़ूरी जे नारनि सां जलसे आम मां ठहराव पास करायो। कॾहिं अहमद शाह अब्दाली जे ख़िलाफ़ ऐं कॾहिं चार्ल्स नेपियर जे ख़िलाफ़ ऐं पाकिस्तान में त अयूब, यया, मुशरफ, ज़िया इन्हनि सभिनी जे ख़िलाफ़ सिंध विढ़ंदी रही आहे। पर अॼु जहिड़े तरीक़े सां सिंध खे सोड़ो ऐं तंग कयो वियो आहे जो असां खां वक़्तु ऐं वतन ईअं सिरके पियो जीअं मुठ में भरियल वारी हुजे ऐं आंगुरनि जे विथियुनि मां वारी वहंदी वञे, ईअं असां खां सिंध तिरकंदी वञे पई। मुंहिंजा भाइरो दोस्तो, तव्हां ॼाणो था त सिंध हिकिड़ो ख़ुशहाल ऐं बावकार वतन रहियो आहे। सिंध हिकु ख़ुशहाल ऐं बावकार वतन रहियो आहे। सिंधु दरिया जो पाणी हज़ारनि सालनि खां असांजे सिंध खे आबाद कंदो रहियो आहे। हर इंसान खे 2-4 जिरेब ज़मीन जा, 2-4 ढगियूं मेयूं दरवाज़े ते ऐं अनाज पंहिंजो, सब्ज़ी पंहिंजी, मखण खीर पंहिंजा। असीं तारीख़ में ख़ुशहाल ऐं बावकार क़ौम रहिया आहियूं।